मीठी मीठी करियो याद करीम खे हरदम हमेशा आया मोहम्मद अरबी आलिम इमाम किसो हजरत कासिम जाला करिया बयान साथी कुल चा शेर शहीदा तड चढ़ियो घोट घोड़े ते सैयद सरदारा करे कस्त जंग जो हलियो हजरत कासिम शाह मना कई म्याय ओ मीर खे अलाए है हो तो हुसैना गई अमीर ख्याला हो तो हुसैन मना हम्याए ओ कई अमीर खेला हो तो हुसैन अकेलो न छॾजे मूंखे तोखे मोकलना है काहे वरी आया तंबूअ में अच वेठा हुआ वरिया मां गम में तन घोटन जे अग शेर शहीद थिया तॾहिं पई याद तावीज़ हो बदल बाव कनाए बधो हुए बारातण में मूंखे हज़रत हसन शाह तॾहिं खोली पढ़ियाई तावीज़ खे हो त हुसैना अंदर में आयूं चिंगारूं पढ़ंदे तावीज़ा गले लायो हज़रत कासिम खे फरमायो फज़ला तूं वसीयत में ओ पे जी अलाए है पारज पहलवाना वसीयत में बेजेला पारज पहलवाना तो वसीयत में वो बेहजी पारज पहलवाना तावीज़ में खणी हलियो तकड़ो अला हज़रत कासिम शाह
अची ॾिनाई हो त हुसैन शाह खे अदब इख़लास चाचा ॾिसो हिन तावीज़ खे हो बदल बाहो कनाए बधो हुएसि बारातण में मूंखे बाबा हसन शाह तॾहिं खोली पढ़ियाई तावीज़ खे हो त हुसैना अंदर में आयूं उछंगारूं पढ़ंदे तावीज़ा गले लायो हज़रत कासिम खे फरमायो फज़लाए त तूं वसीयत पे जी पारज पहलवाना वठी हज़रत कासिम खे तंबू मंझवाया अची भावर सभु भेड़ा क्या हो त हुसैना शादीअ में आए ओ थी शाह जी अलाए है मझ मैदान करबला त शादीअ में थी ते शादी अला मझ मैदान शादीअ में थी शादी अला आए वो मझ के मैदान करबला ए ॾिनो ए वे सवरिया मखे कपड़ा मुबारका सूरत में आए ए सोहिणे सैयद जी कर सोहिणा सिंगारा नियाणी पाक निकाह में ॾिनी हो त हुसैना ना हो ॾेई लुत्फ़ जूं शादी क्यों शाय कुंवर घोट ॿई पण में जा तंबू मंझ तयारा सिज चंड खां सुहिणा सजण सरदारा खिली वेठा सेज ते अलावो मंझा मुहब्बत अची म्या ए ओ काफ़िर न सॾकिया अलावो वॾे आवाज़ काफ़िर न सॾकिया है अला वॾे आवाज़ हाय हाय यार अची वञा ओ काफ़िर न सॾकिया वॾे आवाज़ ए हुजे म्या ए मर्द हाशिमिल मजाला निकरी थी निर्वारा हाय 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 सुणी म्या ओ सॾतन जा उथियो हज़रत कासिम शाह तॾहिं कुंवर चयो कासिम खे
अहिड़ी तरीक़ा त किथे वञे कासिम तूं मुंहिंजा वारस वसीला अॼु छॾे वेरनि जे विच में कीअं वञे को यारा तॾहिं ॾिनो जवाब तंहिंखे कासिम ते वेराए मर्द खे मर्द छॾे त वेहण नाहे रवाए मिलण थींदो पंहिंजो मज मैशर जे मागाए त किथे हूंदे कारणी मुंहिंजा वारस वसीला ॾिनो जवाब तंहिंखे अहिड़ीअ तरीक़ा हूंदसि नाना नबीअ वटि या बाबा हसन शाह न त हूंदसि ॾाॾा अलीअ वटि अलावो न त अमा फातिमा न त बीबी फातिमा न त हूंदसि ओ ॾाॾा अलीअ वटि हला न त अमा फातिमा ओ ईअं चई म्या छॾाए पहिराण पंहिंजो वाला हलियो हज़रत कासिम शाह अजल म्या वो उभो सॾ करे मर्द कीन मुड़ियाए सोरा चल हथ में सामा तलवारा काही पतो काफ़िरन में जाबिर जवाना उत बिजली जी बरसात उठी तजली तलवार राणन रादूं रुख सां क्यों गाज़ी हथ गुरज़ाए मारींदा विया मरदूदन खे हावी मजहणदा उत ताज़े रत तरण लॻा अलावो मुंहिंजे घोटनि जा घोड़ा माझीअ म्या ओ वचल मच ते अलावो पतंग परवाला माझीअ म्या जनम ते हला मुंहिंजा पतंग परवाना माझीअ म्या ओ अचन मच ते हला मुंहिंजा पतंग परवाना तवंज म्या पुणवाद क्या मुझे मोहब मोचारा म्या
करे न्याय पानी घुरायो कन हो तो हुसैन आए काहे पोता कासिम के किरायो पट मथाए 27 जिरह जान में हुआ लगल लतीफा तन मजात करे वड़ो रत रे लाए गाढ़ायो मेहदी जी फड़ फड़ फिलहाल आए गुल गुलाबी नाज़बू सुरहा हुबकाराए वठी हज़रत कासिम खे तंबू मजवाया अची माह पुट जा अहिड़ा हाल ॾिठा तॾहिं वई हऊं शहवा खां निकिरियो थी फरमाए फज़लाए राणा रहे रातड़ियूं तुस घर कर न सुञाए छॾे दारुल फना खे हलिया दारुल बकाए उन ॾींहुं शादी शाह जी थी उन ॾींहुं शहादत आहे वासल थिया विसाल जो दुनिया आख़िरत आहे रब ॼाणे हिन राज़ खे ॿियो आरिफ़ ॼाणनि था कहिड़ी ताक़त सां रखे जो करे बयान आहे शहीदनि जी सोहबत मूंखे ॾे मौला मरा महबूबनि अॻियां आया उमेद आहे पांधी पर तो तव्हांखे मालिक महबूब आहे अगलायूं वारी सर जूं ढोला ढके जाए चो सलवात हज़रत नबी करीम ते अल्लाहुम्मा सल्लि व सल्लम अलैहि लखे दम दम दुरूद ओ मोहम्मद मीरजा है पढ़न कलमो करीमा।